नजरीन आवाज न्यूज़ में भली कार आवा यहाँ विचारा सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरूं। NCOC सॼे मुल्क में घर घर वैक्सीनेशन मुहिम शुरू करण जो ऐलान करे छॾियो। ख़ासि मुहिम में टीमूं आवाम खे कोरोना वैक्सीन लॻाईंदियूं। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त कोरोना वैक्सीन लाइ घर घर मुहिम मां आवाम फ़ाइदो हासिल करे सघे थो। आवाम हर सूरत में वैक्सीनेशन कराए 68 करोड़ माण्हुनि खे वैक्सीन लॻाई वई आहे। डॉक्टर फैसल सुल्तान चवे थो कोरोना जो भरपूर तरीक़े सां मुक़ाबिलो कयो पियो वञे। 55,000 टीमूं वैक्सीन जे ख़ासि मुहिम में हिसो वठी रहियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट बाबति मुतहिदा पाकिस्तान ऐं तहरीक इंसाफ़ जूं दरख़्वास्तूं मोकिलाए छॾियूं। सुप्रीम कोर्ट लोकल गवर्नमेंट जी शिकत 74 ऐं 75 खे कलदम करार ॾेई छॾी। सूबाई हुकूमत मक़ामी हुकूमत सां गॾिजी भाईचारी सां कमु करे मास्टर प्लान जोड़ण ऐं उन ते कमु कराइण मक़ामी हुकूमत जो कमु आहे। सिंध हुकूमत मक़ामी हुकूमत सां सुठी वर्किंग रिलेशन रखण जी पाबंद आहे। अदालत जो फ़ैसिलो। गैस जो बहरान न आहे, मुल्क में हुकूमत जो बहरान आहे। गैस जो बहरान उन वक़्तु ख़त्म थींदो जॾहिं PTI जी हुकूमत ख़त्म थींदी। वफ़ाक़ी हुकूमत वक़्त ते गैस इंपोर्ट नाहे कई। कराची जे सनअतकारनि एहतजाज कयो त खेनि गैस फ़राहम न थी रही आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं इस्लामाबाद जी एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो मक़ामी हुकूमतुनि बाबति बिल ते असेंबली में तरमीम कई आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते ख़दशा थिया त अदालत सां राब्तो कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस गुलज़ार अहमद अॼु रिटायर थी रहियो आहे। सुप्रीम कोर्ट में फुल कोर्ट रेफरेंस अटॉर्नी जनरल पाकिस्तान बार काउंसिल जे नुमाइंदनि समेत वकील अॻुवाण शरीक। जस्टिस गुलज़ार अहमद 2 सालनि खां वधीक अरसे ताईं चीफ जस्टिस रहियो। मुल्क में कोरोना वायरस विघे 32 मरीज़ फौतियुनि जो अंगूणो 30,301 थी वियो। 24 कलाकनि दौरान 5,327 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 14,30,366 थी वियो। हेल ताईं 12,95,390 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। बलोचिस्तान जे इलाइक़े बीबी नानी पुल वटि तेज़ रफ़्तार 2 वैन्स में टकर, 4 ॼणा फौत, केतिरा ई मुसाफ़िर ज़ख़्मी। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। हैदराबाद जी गफूर कॉलोनी वासी 2 ॿार फिल्टर प्लांट जे खूह में किरी फौत। फौती ॿारनि में शबीर हुसैन ऐं मोहम्मद अली कोपांग शामिल। ॾैरकी में हिंदू वापारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हिंदू वापारी पारां मक़तूल जो लाश रखे थाणे आॾो एहतजाजी धरणो। DIG सकर तारिक कुरैशी जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म कयो वियो। केटी बंदर वेझो अजामड़ो क्रीक वटि ॿेड़ियूं कल्टियूं थियण वारे वाक़िए खे 11 ॾींहं गुज़री विया। गुम थियल माण्हुनि मां 10 ॼणनि जा लाशत, 2 ॼणनि जो अंजाम पतो न पियो। ड्रिगड़ी वेझो उता कमा नौजवान जो लाश हथ। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। ऐं बिरिया सिटी वेझो ॻोठ फज़ल मोहम्मद लोहाच में ज़मीन जी तकरार तां लोहाच बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो। 2 धुरियुनि जा औरतुनि ऐं मर्दनि समेत 11 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। This had